जी दोस्तों अस्सलाम वालेकुम। ही असां आया आहियूं हींअर स्टोर ते, ग्रॉसरी स्टोर ते, जिते ही ॿाहिर फ्रूट बि पिया आहिनि। जीअं तव्हांखे ॿुधायूं त ही जेके सूफ़ आहिनि को मुंहिंजे ख़्याल में 4.99 लेरा पर के जी हूंदो। ही सूफ़ वरी आहे, इहो आहे 8.79। हीअ छा आहिनि, बादाम आहिनि या छा आहिनि मूंखे ख़बर कान्हे। हीअ त मुंहिंजे ख़्याल में ग्रेप फ्रूट लॻे, असांजो थोरो ग्रेप फ्रूट वॾो हूंदो आहे या उहो आहे छा, मूंखे जी माना ख़बर न। हीअ त 4.79। हीअ पंहिंजे जम्मू आहिनि, आई थिंक जम्मू। हीअ 15.99। आई थिंक नाशपती आहे, नाशपती आहे जेका है 7.99। तो ही बि आहिनि आड़ू, आड़ू आहे 8.79। केला जेके आहिनि अरिड़हं 18.79। पोइ ख़बर न आहे दर्जन या छा, या पूरो हिकिड़ो ही पीस आहे। हीअ आहे फ्रूट जो वरी हेॾां ॾिसूं था फ्रूट जो, त हीअ वरी भाॼी जो आहे। भाॼी आहे की टमाटा आहिनि मुंहिंजे ख़्याल में, तो टमाटा 6.79। हीअ खीरा, आई थिंक खीरो आहे को 3.99। हीअ साओ मिर्च आहे, मुंहिंजे ख़्याल में तेज़ न हूंदो छो त असां खाधो आहे, तेज़ न आहे। बाक़ी आहे त हीअ 7.99। हाणे इहा ख़बर न आहे के जी आहे या छा आहे, बहरहाल जेको रेट लिखियलु आहे इहो। हीअ वाङण मिलनि था पिया, वाङण 5.99। हीअ साओ मिर्च मुंहिंजे ख़्याल में लॻे थो तेज़ आहे, लॻे थो 6.79 आहे। ऐं सो हीअ मुंहिंजे ख़्याल में आहे तूरियूं न, मुंहिंजे ख़्याल तूरियूं न छा आहिनि, 8.79 आहे। हीअ वरी शिमला मिर्च टाइप जा 3.99। हीअ बि शिमला मिर्च आहे 9.99। टमाटो आहे 11.99। में गुआर हाल छा आहे, इहो आहे। चाचो कुझु चवे थो पर मूंखे सम्झ में नथा थो चवे। त बहरहाल त हीअ त यानी आहे, यानी मार्केट जीअं ग्रॉसरी स्टोर जे ॿाहिरां ई फ्रूट ऐं भाॼियुनि जा स्टोर लॻल आहिनि, फ्रेश त उहो पियो आहे, अंदरि वरी ग्रॉसरी स्टोर आहे। सो मुंहिंजो तव्हांखे ॾेखारे छॾियां। सो हिन वांगुरु फ्रूट हिते ऐं भाॼियूं ईअं मिलंदियूं आहिनि हिते। सो वॾी महिरबानी।